करण ऐं कराइण वारा गरीब हुंदा अमीर को न हुंदा। अमीरन मां को छो त अञा की आहिन का जग में का पड़ी दुनिया खाली कान्हे का। अमीर मां मुराद इहो कोन्हे को त मेडिकल स्टोर वारो आ या जनरल स्टोर वारो या कोठी वारो अमीर आ। अमीर मां मुराद इहा आहे त जंहिं वटि दौलत एतिरी हुजे जो ख़बर बि न हुजेसि त मूं वटि दौलत केतिरी आ, उनखे हिन पासे टाइम ई कोन मिलंदो। जुमे जे ॾींहुं बि पुछंदो त मौलवी फर्ज़ केॾी महिल पढ़ाईंदो, ईद जे ॾींहुं बि सभिनी खां पछाड़ीअ में ईंदो केरु अमीर, जुमे ते बि सभिनी खां पछाड़ीअ में ईंदो केरु अमीर, ईद ते बि सभिनी खां अॻु में ईंदो केरु चओ ग़रीब। ईद जे ॾींहुं सभिनी खां अॻु में ईंदो ग़रीब, जुमे जे ॾींहुं सभिनी खां अॻु में ईंदो ग़रीब। वरी जेॾी महिल दुआ जो टाइम थिए, इहे हक़ीक़तूं अथव, ॾिसंदा कयो। जेॾी महिल दुआ जो टाइम थिए अमीर दुआ बि पियो घुरंदो, चीचुनि जा ठकाव बि पियो कढंदो, कपिड़ा बि पियो ठाहींदो, हेॾे होॾे पियो ॾिसंदो, ईअं ॼणो अजनबी वीचारो अचे फाथो आहे हिन राज में। ऐं जेकॾहिं ग़रीब ॾे निहारींदे त कंधु हेठि हूंदो, अखियुनि मां लुड़क बि पिया लड़ंदा, दुआ बि पियो घुरंदो त या अल्लाह ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में हैं, कुछ भी हैं लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है। ये तमाम कुर्ब मुझा दोस्त कंहिंखे नसीब थी न आहिनि चओ ग़रीबन खे। अञा ईअं चवी त मां इते जे तोखे क़ुरान करीम जी आयत बि पढ़ी ॿुधायां त जॾहिं महबूब मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में सहाबा वेठा हुया, केरु वेठा हा चओ सहाबी वेठा हुया। कंहिंजा कपिड़ा फाटलड़ा हुया, कंहिंजे जिस्म ते पघरड़ो लॻो पियो हो। मुंहिंजे महबूब जे चइनी तरफ़न खां ईअं वेठा हुया जीअं मथे निहार, जीअं न विच तारन में चंड चमकी रहियो आ। मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे सहाबा जे सथ में ईअं चमकी रहियो हुयो जे चंड जे चौगिर्द तारा हूंदा आहिनि, ईअं सहाबा जो इज्तिमा मुंहिंजे आका जे चइनी तरफ़न खां हुयो। कपड़नि फाटल हुया, मिस्कीन हुया। जॾहिं अमीर मक्के जा अमीर वॾा वॾा क़ौमुनि जा सरदार कबीलनि जा सरदार मिलण आया त परे बीही रहिया, छो उन्हनि खे दौलत ते नाज़ हो, उन्हनि खे पंहिंजे कबीलनि जे सरदारीअ ते नाज़ हो। मुझे मुस्तफा जे गुलामन के पंहिंजे आका ते नाज हो, ओ मुझे महबूब के पंहिंजे गुलामन ते नाज हो। उहे सरदार बाहर बीही रहा, उते बीही करे कासिद के मोकलियो, ओ गरीब बुध त गौर सा खबर त मुझो रब तो सा केडो प्यार थो करे, मुझो मदीने जो घोट गरीब सा केडो प्यार थो करे। उन सरदारन बाहर बीही करे कासिद के मोकलियो, ओ कासिद वञी शहनशाह मदीना के चो, वञी यतीमन जे यार के चो त असां फलान फलान कौमुन जा सरदार हूं, असां फलान कबीलन जा सरदार आहियूं, मिलण त चाहियूं था पर जेके न फाटल कपड़न वारा वेठा थे इन्हनि खे परे कर। असां जे शान जे लायक न आहे त हे पघर वारा बि वेठा हुजन, कपड़न के चतियूं लगल इहे बि वेठा हुजन, असां सरदार भी वेहूं, ईअं मुमकिन कोन्हे को। इन करे इन्हनि खे परे कर। होॾां हुननि जो कासिद अची रहियो आ, उहो अञा पहुतो ई कोन्हे, होॾां रब जो कासिद जिब्राइल बि पहुची वियो। अमीरन जो कासिद भी मुझे मुस्तफा दे अची रहियो आ, रब्बे कायनात जो कासिद भी मुझे मुस्तफा दे अची रहियो आ। मुझो महबूब मुस्तफा मरकज बनला, हो कासिद अञा पहुतो ई कोन्हे को, खुदा जो कासिद पहिरीं पहुची वियो। खुदा जे कासिद कहिड़ो न्यापो आंदो, वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊन रब्बहुम बिल गदा रब्बे जुल जलाल जो कासिद पहुतो मुझे महबूब जे दरबार में। ओ मुझा सोना, ओ मुझा मिठड़ा, चोॾीअ जे चंड खां वधीक दिल पर अञा दुनिया वारन जो कासिद रस्ते में आ। मां रब पहिरीं पंहिंजो कासिद तोॾे मोकिलियो आ। ओ मुझा सोना, मां खुदा इन में राज़ी हां, इहा तारन जी झुरमट हुजे ऐं विच में चोॾीअ जो चंड मुझो महबूब मुस्तफा हुजे। पिरी मां इन में राज़ियां त इहे तोसा हुजन, तू इन्हनि सां। कपड़ा त फाटलड़ा थन,
जिस्म में त पघड़ो थन अमीर घराने जा त नाहिन पर ओ मुझा महबूबा मां करीम रब जाना थो पांजे महबूब जे गुलामन खे इनन जे दिल में सुबह जो भी मां रब जी याद होंदिया त शाम जो भी मां रब जी याद होंदिया। अल्लाह कुरान जो नुज़ूल फरमायो कहजे हक में जो गरीबन जे हक में कहजे हक में टी ही पारा खोले बुधा कि कह वडेरे जे हक में कुरान जी आयत लथी हुजे। ओ मिस्कीन हकीकत इहा थई सच इहो थई त अमीर तो जहड़ो बियो आहे कोन को दुनिया वारो अमीर छाखे तो चवे मुखे बुधा दौलत केड़ी आ दौलत उहा कम जी जेका दुखे टाइम ते कम चे या दौलत उहा जेका सुख में कम चे जवाब दे। दौलत कम जी केड़ी आ जेका दुख में कम अचे न भला यार कम जो केड़ो जेको दुखे महल में कम अचे न मां तो का तो पुछा जह वटे अरबे रुपया हन खरबे रुपया हन हजारे कड़ जमीना नौकर भी आहिन बंगला भी आहिन गाड़ियों भी आहिन पर जेडी मल कब्र में पहुंचंदो बुधा गड छा खणी विंदो जवाब दे गड छा खणी विंदो उन्हें के बुधाए छद ओ दौलत वारा ओ बैंकुन में बैलेंस गड करण वारा तोखे जेको कफन ढकींदा उन्हें कफन में गीदो कोन थई न तुझे कफन में को गीदोवा न तुझे कब्र में का अलमारिया कुछ भी कोन थई कफन भी प्लेन थई कब्र भी प्लेन थई कफर में भी उहो ठंदो कफन में भी उहो ठंदो जंहिंजेला आशिकन इए चयो ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता। अरे मोहम्मद के गुलामों का जो कफन में है मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। दिल खोले जो मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। इन कफन में को गीदो कौन थई पर जंहिंजे दिल में मदीने वारे जो प्यार मौजूदा यो हिरखो अच्छो जीअं उन दिल वारे जिस्म खे लगंदो सवे साल गुज़री वञनि कब्र जी मिट्टी बि उन खे मेरो कान कंदी आ। छो कान कंदिया छाजे करे कान कंदिया जो दुनिया जो भी दस्तूर आ अल्लाह ताला दुनिया में करे दसियो आ त निस्बत जी खुदा वट वडी इज्जत आ। ही मस्जिद हे मस्जिद जो सहना बाहर कहे अमीर जो बंगलो हुजे दुनिया जो अमीर भी मस्जिद जे सहन में थुक छड़न का पहिरीं 100 दफा सोचींदो भले केर भी न हुजे जुबान मां थुक मस्जिद जे सहन में कोन छड़ींदो छो चोदो अल्लाह जो घर जमीन त मिड़ई ज़मीना पर अंदरियों ज़मीर इजाजत कोन ॾींदो चोदो ज़मीन त मिड़ई ज़मीना पर हिन ज़मीन जी निस्बत निराली आ। पर जे कदे वडेरे जो केड़ो भी भलो बंगलो हुंदो जे वडेरे जे साम्हूं न त पासो वठी दीवार ते थुकड़ी जरूर हणी छडी छाजे करे हुन जी निस्बत वडेरे साहे हिन जी निस्बत यारन जे यार मिस्कीनन जो मुझे मदीने वारे आम मदीने वारे घोट जे गुलामन जो कफन इन करे मेरो कोन थींदो जो हुनन जे दिल में मदीने वारे जी निस्बत मौजूद आ।
त पो तोखे छो न मुबारक ॾियां। तोखे मुबारक आ मुंहिंजा दोस्त, तू गरीब हकीकत में तू नहीं, गरीब त वेचारो उहो आ जेको कबर में जेॾी महिल वींदो त छा खणी वींदो, कुछ भी न चीचूं ॻणींदो वींदो। पर जेकर अञा चवी त रब जो क़ुरान इते जो उते ॿुधायई त जन माण्हुनि रुगी दौलत गॾु कई आ उन्हनि खे बि साम्हूं रख ऐं वरी उन्हनि सादड़नि खे बि साम्हूं रख। हे वीचारा द्रोही फ़कीर मूंखे ख़बर नाहे अमीर हन या गरीब हन, पर मां चवां थो त जेकर हक़ चओ त इहे अमीर हन जिन खे मुंहिंजे ख़ुदा हेड़ो सुहिणो इज्तिमा करण जी तौफ़ीक़ अता फरमाई। बुधो रब जो कुरान, अल्लाह जो कुरान करीम थो ॿुधाए। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज, रात ॾींहुं दुनिया खे गॾु करण वारा, दुनिया जे लालच में वेहण वारा, बैंक बैलेंस खे ॾिसण वारा, रोज़ इहो सोचण वारा त मुंहिंजो बैंक बैलेंस केतिरो थियो। बुधो रब जो कुरान, वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ह अल्लज़ी जमअ मालन तबाही बर्बादी उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके कंहिंखे तानो था ॾियनि या कंहिंजी गिला था कनि। ॿी तबाही उन्हनि माण्हुनि जे लाइ, हलाकत उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके राति ॾींहुं रुगी ॻणी नथा। लख कोन थियो आहे, लख पूरो थिए थियो पूरो, अञा ॿ कोन थिया ॿ थी विया, अञा टे कोन थिया टे थी विया, अञा चार कोन थिया। राति ॾींहुं लख 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 करे पियो वञो। तूं लखनि जे पुठियां, असां मदीने वारे जे पुठियां। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज, अल्लाह जे क़ुरान ॾे निहार उन दौलतमंद माण्हूअ जे लाइ जेको अल्लाह जे राह में ख़र्च न कंदो आहे, मिस्कीननि खे न ॾींदो आहे, ग़रीबनि खे न ॾींदो आहे, यतीमनि खे न ॾींदो आहे, ग़रीबनि जो ख़्याल न रखंदो आहे। अल्लाह जो क़ुरान करीम थो पढ़ी ॿुधाए। मतां दौलतमंद इहो सोची त सजण साईं जो ग़ुलाम हथ ठोकी ॻाल्हि करे वियो। सूरह तौबा क़ुरान करीम जेके खोले निहार, मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो आहे उन माण्हुनि जे जेके रात ॾींहुं दौलत गॾु कंदा आहिनि, ग़रीबनि खे ज़कात न ॾींदा आहिनि, मिस्कीननि जो ख़्याल न कंदा आहिनि। ही त अहिड़ो ज़ालिम दौर अचे वियो आहे जो ग़रीबनि खे ज़कात ॾियण वारा त घटि, पर जेके ग़रीबनि खे सरकारी मशीनियूं नलका मिलनि उहे बि खायो था वञनि। गरीबन जूं मशीनियूं खायो वञनि, गरीबन जा नलका। ओ खुदा हिदायत ॾेव। अल्लाह जो क़ुरान ॿुधो, मुंहिंजे करीम रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमायो, उहो दौलतमंद इंसान जंहिं राति ॾींहुं रुगी दौलत सां प्यार कयो आहे, दौलत खे गॾु कयो आहे, जॾहिं क़ब्र में पहुचंदो, हशर जो ॾिहाड़ो थींदो, रब्बे ज़ुल जलाल सूरह मुंहिंजा दोस्त तौबह जे अंदरि हुकुम फरमायो आहे। अल्लाह ताला फ़रिश्तनि खे हुकुम कंदो, यौम युहमा अलैहा फी नारि जहन्नम तुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून। बुधो रब जो कुरान, मुझे बेनियाज़ रब फरमायो उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके राति ॾींहुं दौलत जे नशे में मस्त लॻा पिया आहिनि। न ग़रीब जो ख़्याल आहे, न मिस्कीन जो ख़्याल आहे, न यतीम जो ख़्याल आहे, बस रुगी मुंहिंजो कयां। अल्लाह फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मां अल्लाह हुकुम कंदुसि मलाइकनि खे, ओ मुंहिंजा फ़रिश्तो जी असांजा करीम रब जेका ही हक़ हलाल हराम खे गॾे करे दौलत गॾु करे दुनिया में छॾे आयो आहे, उन सॼी दौलत खे खणो जहन्नम जे बाहि में तपायो, ईअं ॻाढ़ी कयो जीअं लोहर भठीअ में लोह खे ॻाढ़ो कंदो आहे। फ़रिश्ता उन जे गॾु कयल दौलत खे रब जो क़ुरान ॿुधाए सचो आहे या नाहे जवाब ॾे। अल्लाह जे क़ुरान करीम दे निहार मुझे बेनियाज़ रब फरमायो अल्लाह हुकुम कंदो फरिश्तन के इनके जहन्नम जे बाह में ये गाढ़ो करे न दौलत के खणी अचो। जदे फरिश्ता खणींदा मुझे रब फरमायो फतुकवा बिहा हाने पंहिंजी गॾु कयल दौलत सां इनके डंभण शुरू कयो। जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम केडी मल मुंह खे डंभ्योस केडी मल पासन खे डंभ्योस केडी
मल पुठीअ खे ॾंभियोस मलाइका उनखे ॾंभण शुरू कंदा रब बेनियाज़ ॾे निहार मुंहिंजो अल्लाह तो फरमाए मां ऐलान कंदुसि हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम या उहा दौलत थई जेका दुनिया में रात ॾींहं गॾु कंदे हुए ग़रीबन जो ख्याल न कंदे हैं मिस्कीनन जो ख्याल न कंदे हैं यतीमन जो ख्याल न कंदे हैं या उहा दौलत थई ताहूं कंदो रब चवंदो फज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून रब जो कुरान जो सच हुआ अल्लाह जो कुरान मुझे अल्लाह फरमायो उहा दौलत हुन जी गद कयल उनके ॾंभराईंदुस ऐं चवंदो सांस त फज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून हथन सां गद करे आए हैं न गरीबन यतीमन जो रत चूसे नौकरियों पैसन ते विकणी मिस्कीनन यतीमन बेवह औरतन जो मशीनियों खाई गरीबन जा नलका खाई कूड़ा बिल ठाहे नल किथे गली लभई कान किथे नाली लभई कान बैंक में सभई पैसा रब चवंदुसि कंहिंजे लाइ पे कई हिकिड़े मिंट लाइ सोचई त दुनिया त नथी ॾिसे पर मुंहिंजो रब त ॾिसी रहियो आहे ड्रिज मुसलमान उन घड़ीअ खां ड्रिज अल्लाह जी पकड़ ॾाढी सख्त आहे पर वरी जन हेड़ी महफिल न मचाई आहे ॾिस त सही जॾहिं मुंहिंजे करीम रब ऐलान फरमायो वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला इब्राहिम के खलील जो लक़ब थो अता कया मुझा दोस्तों अजीजो फरिश्तन अर्ज़ कयो मुझा करीम रब तुझो नबी दौलत भी उनखे ॾिनी थई माल मिल्कियत भी उनखे ॾिनो थे हाणे लक़ब भी उनखे थो ॾे छो त मलाइका असुल खां वठी तहां सां सामणे थोड़ो थोड़ो साड़ कंदा अथव गाल समझ में कान आई मलाइक जो त ॾाढे आदम खां वठी करे उन्हनि थोड़ो यो धंधड़ो शुरू कयो हो पर इन धंधड़े में भी राज हुयो मुंहिंजो रब ॿुधाइण पियो चाहे पंहिंजे मखलूक खे बिलख़ुसूस पंहिंजे महबूब जे उम्मत खे त ओ मुंहिंजे महबूब जा उम्मतियो ॾिसो त सही मुंहिंजा मलाइक भी तहां मां ख़ुशि कोन हा पर मां रब तहां मां केतिरो ख़ुशि आहियां असल में राज इहो हुयो छो त मलाइक चइबो छा किया मलाइक जी काई मनशा कोन हुंदी आ उन जो को इरादो कोन हुंदो आ उन जो पंहिंजो मकसद कोन हुंदो आ मलाइक त चइबो ई उन खे आ जेको रब चवंदो आ ईअं ई कंदो आ उन्हनि मलाइकनि चयो मौला इब्राहिम खे हेॾा लक़ब रब चयो इन हिकमत खे मां थो ॼाणा ओ मुंहिंजा मौला ॼाणी त तूं थो पर कुझु असां बि ॾिसण था चाहियूं मुझे करीम रब फरमायो ओ फरिश्तो अर्श वारा फरिश्तो फर्श ते लही वञो जीअं बणेव वञी मुझे इब्राहिम खे आज़माए पो मोटी ॿुधायो त खलील जे लक़ब जो ओ हक़दार आहे या न गौर सां ॿुधजो फरिश्ता ज़मीन ते लहंदा आहिनि इंसानी सूरत वठी लहंदा आहिनि पाण में मशवरो फाइनल करे इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे उन वल्लर बकरिन ऐं ढगिन सां झंग में बीठो हूंदो आहे फरिश्ता उन खां हटी करे कुंड में बीही करे पंहिंजे पाण में सुहिणे आवाज़ में अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल शुरू कंदा आहिनि अल्लाह अल्लाह सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर फरिश्ता ज़िक्र जी महफिल शुरू कंदा आहिनि इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे माल सां बीठो हूंदो आहे उन जे कन ते जेॾी महिल अल्लाह जे ज़िक्र जो आवाज़ पवंदो आहे सुहिणो मन मोहींदड़ आवाज़ जॾहिं कन ते पवंदो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे माल खे छॾींदो आहे बकरिन खे छॾींदो आहे गऊन खे छॾींदो आहे सॼो तवजो न ज़िक्र वारे आवाज़ ॾे कंदो आहे जॾहिं थोड़ो वेझो आयो इते ई त
त सुभान अल्लाह सुहणा जवान हन शक्ल उन्हनि जी अजीब सुहणनि इंसाननि जहिड़ी आहे मगर पाण में इज्तमाई शक्ल में गॾु थी करे अल्लाह जो ज़िक्र करे रहिया हन इब्राहिम अलैहिस्सलाम भी गॾु वेही रहियो उन त सॼो राज़ हली रहियो आहे जेॾी महिल इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि सां गॾु ज़िक्र कंदे कंदे ज़िक्र जे मौज में